पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जदीद दौर में इंफ्रास्ट्रक्चर मोटर न पर ब्रॉडबैंड इंटरनेट आहे। इस्लामाबाद में वेठल फोड़न के इंटरनेट व्हाट्सएप फेसबुक इंस्टाग्राम की का बि ॼाण नाहे। बजट तैयार ऐं मंज़ूर कंदड़नि के नए नस्ल की का बि गिनती नाहे हूंदी। इस्लामाबाद में वेठल पीसन बजट तैयार कंदा ऐं असेंबली में वेठल फोड़ा सियासतदान वरी मंज़ूर करे छॾींदा आहिनि। मौसमियाती तब्दीली सबब मुतासिर दुनिया के 10 मुल्कन में पाकिस्तान भी शामिल है। अमीर मुल्कन सनतूं कायम करे गरीब मुल्कन के तबाह कयो। अमीर मुल्कन के उहा दौलत हाणे मौसमियाती तब्दीली के मुंहुं ॾियण ते ख़र्च करनी पवंदी। नौजवान नस्ल के जमहूरी ऐं पुरअमन अंदाज में डिजिटल राइट्स लाइ जिदोजहद करनी पवंदी। पीटीआई बानी ॻाल्हियुनि जो टाइम फ्रेम चाहे तो ॻाल्हियुनि जे नए दौर में समूरा मुतालबा हुकूमती कमेटी अॻियां पेश कंदासीं। ॻाल्हियुनि जो नतीजो निकिरण जूं उम्मीदूं आहिनि। बैरिस्टर गोहर तब्दीली अचण वारी आहे। सितारा हरकत में अची विया आहिनि। तहरीक इंसाफ बानी जी आज़ादी खां पोइ नज़रबंदी क़बूल न कई वेंदी। ॻाल्हियुनि में सभ खां पहिरीं उहा शइ आहे त केस वापसि कीअं कया वञनि। मुल्क में कंहिं क़िस्म जी सिड़पकारी न थी आहे। करप्शन माफ़िया मुतहरक आहे। ग़रीबनि वटि खाइण लाइ कुझु बि नाहे। अॻूणो सदर आरिफ अलवी फौजी अदालतुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ख़दशा आहिनि। आज़ाद अदलिया ऐं मुल्क में कानून जी हुकुमरानी घुर्जे। 9 मई ऐं 24 नवंबर वाक़िए जी अदालती जांच जो मुतालबो कयो आहे। असद केसर वज़ीर आज़म शहबाज शरीफ मिसाइल प्रोग्राम बाबति अमरीकी पाबंदी रद्द करे छॾियूं। संदसि चवणु आहे त मिसाइल प्रोग्राम दिफ़ा लाइ आहे। अमरीकी पाबंदी जो को बि जवाज़ नाहे ऐं खेनि क़बूल नाहिनि। पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा मज़बूत कंदो रहंदो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। दहशतगर्दनि जे हिक हमले में 17 जवान शहीद थिया। दहशतगर्दनि सां ॼमी मुक़ाबिलो कयो पियो वञे। तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि जो मक़सदु ज़ाती मफ़ादनि खे क़ौमी मफ़ादनि जी मातहत करणु आहे। क़ौमी मफ़ाद साम्हूं रखी ॻाल्हियूं थियूं त क़ौमी बदीअ में इज़ाफ़ो थींदो। मुल्की मफ़ाद में फ़ैसिला करण सां मईशत वधीक मज़बूत थींदी। फौजी अदालतुनि बाबति अमरीका ऐं यूरोपीय यूनियन जा ख़दशा रद्द। परॾेही हफ़ीज़ी तर्जुमान मुमताज़ुरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान जो कानूनी निज़ाम आलमी इंसानी हक़नि मूजिबि आहे। कानून में शहरी ऐं सियासी हक़नि जे आलमी मुआहिदे जूं शिकूं बि शामिल आहिनि। पाकिस्तानी कानून में आला अदलिया ज़रिए अदालती नज़रसानी जी गुंजाइश मौजूदु आहे। कानून में इंसानी हक़नि बुनियादी आज़ादियुनि खे हथी ॾियण ऐं हिफ़ाज़त जी ज़मानत मिलियल आहे। मुल्क जे बानी कायद अज़म मोहम्मद अली जिन्ना जो 148वां जनम ॾिहाड़ो अॼु मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में आम मोकल हूंदी। मज़ार कायद गार्ड्स जी तब्दीली थींदी। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं थियनि। मुस्लिम लीग काफ सरबराह चौधरी शुजात हुसैन मुल्की मसइलनि जे हल लाइ फोरम जोड़ण जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त मुल्की मसइलनि जे हल लाइ सदर या वज़ीर आज़म जी सरबराही में फोरम जोड़ियो वञे। मुल्क केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। दहशतगर्दी में इज़ाफ़े सबबि जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। पारा चनार में रतो छाण सबबि हालतूं ख़राब आहिनि। महांगाई उरूज ते ऐं तवानाई जो बहिरान आहे। पीपी शहीद भुट्टो जे बानी शहीद मीर मुर्ज़ा भुट्टो जे फर्ज़ंद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर सिंधु दरिया मां कैनाल कढण जे मंसूबे खे सिंध जे क़तुल आम जो मंसूबो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सिंधु दरिया मां कैनाल कढण जी ॻाल्हि सिंध जे क़तुल आम जो मंसूबो आहे। सिंधु दरिया में एतिरो पाणी नाहे जो कैनाल कढिया वञनि। कैनाल निकिता त समूरी सिंध तबाह थी वेंदी। हुकूमत वटि सिहत तालीम ऐं रोज़गार लाइ रक़म नाहे पर अवाम खे तबाह करण लाइ कैनाल कढिया पिया वञनि। आलमी इदारा हुकूमत खे कैनालनि लाइ फंड ॾियण लाइ तयारु नाहिनि। मामले खे सम्झणु घुरिजे। इसराइल तरफ़ां पहिरियों भेरो आलमी सतह ते हमास जे अॻूणे सरबराह इस्माइल हनिया खे क़तल करण जो एतिराफ़। इसराइली बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त हमास ऐं हिज़बुल्लाह खे शिकस्त ॾिनी आहे। ईरान जे दिफ़ाई निज़ाम खे तबाह कयो। बशार असद हुकूमत ख़तमु कई। हुसैन जो बि इस्माइल हनिया यहया अल सनवार ऐं हसन नसरुल्लाह जहिड़ो हशर कयो वेंदो। पीर ॻोठ भरिसां सोलंगी नारे जा धुरनि में पुराणे तकरार तां 5 ॼणा क़तल। ॻोठ गागड़ी में पुराणे तकरार तां 5 ॼणा गोलियुनि जो ख़ाज। माज बेलन में नारे जा बिरादरी जा 3 ऐं सोलंगी बिरादरी जा 2 ॼणा शामिल।
वाक़ई सबब इलाइक़े में छिकताण वक़्फ़े सां फायरिंग सबब माण्हू घरनि ताईं महदूद। जैकबाबाद में कमरानी ऐं मारफाणी बिरादरी में खूनी तकरार जो जिरगो। ॿिन्ही धुरनि मथां 9 खून साबित थियण ते 2 करोड़ 73 लख रुपया ॾंड। कमरानी बिरादरी ते 3 खून साबित थियण ते 99 लख रुपया ॾंड। मारफाणी बिरादरी ते 6 खून साबित थियण ते 1 करोड़ 84 लख रुपया ॾंड विधो वियो। दूरियूं खीरखंड। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में क्रिसमस जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। मुल्क में मसीह बिरादरी तरफ़ां घरनि ऐं गिरजा घरनि खे सींगारियो वियो। अॼु गिरजा घरनि में ख़ासि इबादतूं पिणु थींदियूं, जिन में पाकिस्तानी तरक़ी तोड़े सलामती लाइ दुआऊं घुरी वेंदियूं। ICC चैंपियंस ट्रॉफी जो शेड्यूल जारी करे छॾियो। मेगा इवेंट्स जूं 15 मैचूं पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारात में थींदियूं। इवेंट जी शुरूआत 19 फेबरवरी ते कराची में मैच सां थींदी। टूर्नामेंट जो फाइनल 19 मार्च ते खेॾियो वेंदो।